रानीपुर मां ख़बर ईंदड़ रानीपुर मां अगवा थियल नींगर आदेश कुमार जी बाज़ियाबी जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त पुलिस फ़िलहाल इन हवाले सां तस्दीक या तरदीद नाहे कई। ज़रियनि मूजिबि SSP जी हिदायतुनि ते पुलिस नींगर जे वालिद खे गाॾी में विहारे अञातल हंध ॾांहुं रवानी थी वई है। कुछ देर में SSP पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे नींगर जी बाज़ियाबी जो ऐलान करण जा इम्कान आहिनि। आदेश कुमार ऐं संगरार मां बारड़ी प्रिया कुमारी जे अगवा वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा बि जारी आहिनि। ठरी मीरवा में शटर बंद हड़ताल कई वई। खैरपुर, शदाद कोट, गढ़ी हसन ऐं ठुल में बि मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरनि पारां ॿिन्ही ॿारनि जी जल्द बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।